ज़िक्र कंदासीं सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण जो चवण भारतीय फिल्म धुरंधर पाकिस्तानी ख़ासि तौर ते लियारी ख़िलाफ़ नाकारी प्रोपेगेंडा आहे। भारतीय फिल्म पाकिस्तानी ख़ासि तौर ते कराची जे इलाइक़े लियारी ख़िलाफ़ मनफ़ी प्रोपेगेंडा जी हिकु मिसाल आहे। शर्जील मेमण ट्वीट कयो आहे। संदसि चवण लियारी खे तशद्दुद सां जोड़ण हक़ीक़तुनि जो उबतड़ आहे। लियारी तशद्दुद न पर सक़ाफ़त, अमुन, क़ाबिलियत ऐं हौसले जी अलामत आहे। लियारी हमेशह बासलाहित नौजवाननि, रांदीगरनि, फ़नकारनि ऐं महिनती माण्हुनि जी सरज़मीन रही आहे। शर्जील मेमण चयो त लियारी खे बदनाम करण जूं कोशिशूं नाकाम थींदियूं। ईंदड़ महीने रिलीज़ थींदड़ फिल्म मेरा लियारी जो हक़ीक़ी चहिरो दुनिया ॾो आणींदी। हिन फिल्म में लियारी जी अमुन, ख़ुशहाली, जिदोजहद ऐं फ़ख्र जी वाज़े झलक नज़र ईंदी। शर्जील मेमण जो चवण त लियारी बाबति ग़लति तासुर ॾियण बदिरां उन इलाइक़े जी मुस्बत सुञाणप खे उजागर करण जी ज़रूरत आहे। नाज़रीन, ख़बर शामिल कयूं पिया। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण जो चवण आहे त भारतीय फिल्म पाकिस्तानी ख़ासि तौर ते लियारी ख़िलाफ़ नाकारी प्रोपेगेंडा आहे। भारतीय फिल्म पाकिस्तानी ख़ासि तौर ते कराची जे इलाइक़े लियारी ख़िलाफ़ मनफ़ी प्रोपेगेंडा जो मिसाल आहे। हिन तफ़सील मालूम कयूं था। चीफ रिपोर्टर इमदाद सुमरा लाइन ते मौजूदु आहे। जी इमदाद। जी बिल्कुल सामा ॿुधाईंदालूं त सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण कुछ देर अॻु जेको आहे समाजी वेबसाइट ते हिकु ट्वीट कयो आहे, जंहिंमें ॼाणायो आहे त भारतीय फिल्म धुरंधर पाकिस्तान ऐं ख़ासि तौर लियारी ख़िलाफ़ मनफ़ी प्रोपेगेंडा कई आहे। जॾहिं त सीनियर सूबाई वज़ीर समाजी वेबसाइट ते सिंध जे सीनियर वज़ीर जेको आहे सो वधीक चयो आहे त पार्टी भारतीय फिल्म धुरंधर पाकिस्तान ऐं ख़ासि तौर कराची जे इलाइक़े लियारी ख़िलाफ़ जेका मनफ़ी प्रोपेगेंडा कई आहे जी हिकु बेमिसाल आहे। लियारी खे तशद्दुद जूं जोड़ हक़ीक़तनि जे इहा उबतड़ आहे। सीनियर सूबाई वज़ीर सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स ते जारी कयल बयान में वधीक चयो आहे त लियारी तशद्दुद न पर सक़ाफ़त, अमुन, क़ाबिलियत ऐं हौसले जी अलामत आहे। हिन चयो त लियारी हमेशह बासलाहियत नौजवाननि, रांदीगरनि, फ़नकारनि ऐं महिनती माण्हुनि जी सरज़मीन रही आहे, जंहिंखे बदनाम करण जूं कोशिशूं नाकाम थींदियूं। संदसि चवण त ईंदड़ महीने रिलीज़ थींदड़ फिल्म मेरा लियारी जो हक़ीक़ी चहिरो जेको आहे दुनिया आॾो आणींदासीं। हिन चयो त हिन फिल्म में लियारी जे अमुन, ख़ुशहाली, जिदोजहद, फ़ख्र जी वाज़े झलक नज़र ईंदी। जॾहिं त हिन वधीक पंहिंजे बयान में चयो आहे त लियारी बाबति ग़लति तासुर ॾियण बदिरां उन इलाइक़े जी मुस्तबत सुञाणप खे उजागर करण जी ज़रूरत आहे। ठीकु आहे इमदाद, वॾी महिरबानी तफ़सील आहे।